अस्सलाम वालेकुम। मैं आज़ाद लाखो तव्हां ॾिसी रहिया आहियो आज़ाद लाखो जो चैनल ते। दोस्तों अॼु असीं भिक्षा पहुतल आहियूं जिते संस्कृत जो जेको आहे सो पंहिंजो म्यूज़ियम में प्रोफाइल रखियल आहे। उन खां पोइ दोस्तों असांजे शहर शहदादपुर जी सुहिणी जी प्रोफाइल आहे। ये सोनी है जेका पानी में तरे पई उन सां गॾोगॾु हिन पासे जेको आहे नूरी जाम टमाटी जी प्रोफाइल आहे। तारीख़ी आहे ऐं उन खां अलावा हीअ प्रोफाइल जेका आहे सा जी ये रहिजी कोन हुयो मुमल राणू जो प्रोफाइल आहे। मुख़्तलिफ़ परे परे का माण्हू अचनि था हिते। लतीफ़ सरकार जो रखियल आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सो हीअ जेका प्रोफाइल आहे इहा आहे मारवीअ जी। उमर मारवीअ जो किसे ते मुबनी जेको आहे सो हीअ प्रोफाइल ठहियल आहे। उमर मारवी उन खां अलावा हीअ प्रोफाइल शायदि आहे पंहिंजो मोरडे मेरबीर जो किसो आहे जिते हिकिड़ो ॿार माई औरत में आहे ऐं जेको आहे सो हिकु ॿी औरत जेका आहे ॿेड़ी में समुंड जे किनारे इंतज़ारु पिया कनि। ऐं थर्ड नंबर ते जेको आहे सो हीअ आहे सुरका पाइती। हिन में जेको आहे सो माण्हू मुख़्तलिफ़ तरीक़े सां हिकु किरदारु मुबनी कयल आहे ऐं मुख़्तलिफ़ सेंचुरीज़ में मुख़्तलिफ़ दौर में हिननि जा किसा हलंदा अचनि था ऐं उहे माण्हू जेके आहिनि से उन्हनि मां सबक़ हासिल कनि था। पुराणे दौर जा निहायती बहितरीनु ऐं मशहूरु किसा आहिनि। उन खां अलावा दोस्तों नेक्स्ट आहे सुरका पाइती जे हवाले सां हीअ प्रोफाइल रखियल आहे जंहिंमें पूरे घर जो मंदरु रखियल आहे ऐं मतिलबु हिकु मंदरु बयानु कयो वियो आहे हिन में त कहिड़े हिसाब सां सिंध जो आम रवाजी जेके रहण वारा आहिनि उन्हनि जो तरीक़ेकार छा हूंदो आहे, उन्हनि जा घर कहिड़े तरीक़े जा हूंदा। तमामु प्यारो ऐं ॻोठ ऐं पंहिंजो घर जे बेक में ॻोठ जो मंज़रु ठहियल आहे। तमामु प्यारो मंज़रु आहे हिते घर जे हिसाब सां ठहियल आहे। ऐं नेक्स्ट जेको आहे सो आहे पंहिंजो सोरठ। हीअ सोरठ जी प्रोफाइल आहे। बादशाह वेठल आहे। हिनजी प्रोफाइल जे बारे में जेको आहे सो डिस्ट्रक्शन जी ॻाल्हि ॾिनल आहे। सो